औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरी जो पंहिंजे प्रोग्राम क़ुरान छा थो चए में मौजूदु आहियूं। अॼु असांजो मौज़ू आहे लफ़्ज़ सकीम जो इस्तेमालु क़ुरान पाक में। लफ़्ज़ सकीम जो मादो आहे सीन काफ़ मीम। लफ़्ज़ सकम वसक़म ख़ासि करे जिस्मानी बीमारीअ जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। उन जे मुक़ाबले में लफ़्ज़ मरदुन जिस्मानी ऐं क़ल्बी क़िस्म जे बीमारियुनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। ख़ौफ़नाक घर खे मकानुन सकीमुन चयो वेंदो आहे। लफ़्ज़ सकीम क़ुरान पाक जे हिकु सूरत ऐं ॿिनि आयतुनि में इस्तेमालु थियो आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे पंहिंजी क़ौम चयो त अचो त हलूं, जेको हुननि जो हिकिड़ो मज़हबी इज्तिमा हूंदो हो, पंहिंजो मज़हबी। त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम आसमान ॾांहुं निहारे ऐं उनखे चयो त मुंहिंजी तबियत ठीकु न आहे। सूरत नंबर 37 साफ़ात आयत नंबर 89। पोइ मुशरिकनि खे चयाईं त मुंहिंजी तबियत ख़राबु सकीमुन आहे। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे जॾहिं मसीह खे हुकुम थियो 40 ॾींहंनि में मसीह जे पेट में रहण खां पोइ त हाणे हिन खे तव्हां किनारे ते वञी फिटी करे अचो, त उन खां पोइ मसीह उनखे ॿाहिरि फिटी कयो ऐं अल्लाह ताला चयो त हू जेको आहे न सकीमुन हुयो, यानी मसीह जे पेट जे ॿाहिरि निकिरण खां कमज़ोर हुयो। सूरत नंबर 37 साफ़ात आयत नंबर 145। पोइ असां हुनखे हिकु साफ़ मैदान में उछलायो ऐं हू बीमार यानी कमज़ोर सकीमुन हो। जज़ाकल्लाह।